रमज़ान जे भलारे महीने जे शुरू थींदे ई दुकानदारनि पंहिंजा अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि। महांगाईअ सबबि हर माण्हू परेशान थी वियो आहे। ख़ासि तौर ते फ्रूट जे अघनि में घाटे टोड़ इज़ाफ़ो थी वियो आहे। रोज़ेदार जॾहिं अफ़्तारीअ लाइ सामान ख़रीद करण लाइ मार्केटुनि जो रुख़ करे थो त फ्रूट जो अघु ॿुधी अधु सामान ख़रीद करे वापसि मोटी अचे थो। महांगाई साईं तमामु वधीक आहे। असां मज़दूर आहियूं, दिहाड़ी कमाइण वारा। असां बेरोज़गार लॻा पिया आहियूं। न असांखे राशन थो मिले, न असांखे पैसा था मिलनि। असां घरनि में बंदि लॻा पिया आहियूं साईं। असां सां वॾो नाहक आहे। 400-500 रुपया कमाइण वारा, 6-7 खाइण वारा ग़रीब माण्हू कॾहिं खाईंदो। 1.5 महीनो थी वियो आहे, हिकिड़ो वेलो माण्हू खाइनि था, 2 वेला वेठा आहिनि। फ्रूट ऐं भाॼियुनि जा दुकानदार चवनि था त असांखे मंडीअ मां सामान महांगो मिले थो, जॾहिं त अघु मुक़ररु कंदड़ मार्केट कमेटीअ वारो अमलो कॾहिं बि सब्ज़ी या फ्रूट मंडियुनि में नज़र न आयो आहे। मार्केट कमेटी अमलो घर वेठे अघु लिखी दुकानदारनि खे ॾेई छॾे थो, जंहिं करे अवाम खे साॻियो ई सामान महांगो ख़रीद करणो पवे थो। अवाम परेशान वीचारे अचनि था, खाली मोटिया हलिया था वञनि। गोभी आहे, बसर आहे, तमामु घणो महांगो आहे हक़ीक़त में। नाज़रीन, तव्हां माण्हुनि जा वीचार ॿुधा। इन्हनि जो चवणु आहे त भलारे महीने में जेके आम दुकानदारनि महांगाई करे छॾी आहे, इन ते कंट्रोल कराइण हुकूमत जी ज़िम्मेवारी बणिजे थी। हुकूमत खे घुरिजे त आम वाइपे जी शयुनि खे जेको महांगे अघ ते खपाए रहिया आहिनि, उन्हनि ते कंट्रोल कराए वञे त जीअं आम माण्हू बि जेको सामान आहे उहो सही तरीक़े सां ख़रीद करे सघनि। कैमरामैन शकील उमरानी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।